अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासिन का पेश आहे एडीए बुड़ो जी रिपोर्ट। गड़ियासिन लॻोट गुलशेर मुंगरियो जो निमशाख लिंक रोड 70 सालनि में न ठही सघियो। ॻोठ वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ॻोठाणनि जो अब्दुल जब्बार मंगरियो जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि अरबाब मंगरियो, मोहरम अली मंगरियो, गुलाम अब्बास मंगरियो, सोढल मंगरियो दाहिद चयो त कंहिं बि हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि असांजी सार कोन लधी आहे। हिननि तक जे चूंडियल नुमाइंदनि DC शिकारपुर खां घुर कई त निमशाख खां गुलशेर मंगरियो लिंक रोड ठहिराए ॾिनो वञे। रोड जी सहूलियत न हुजण सबबि ॿारनि खे स्कूल ऐं मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण में तकलीफ़ थी रही आहे। तक जो MNA ऐं MPA असांजे ॻोठ ॾांहुं तवजह ॾे रस्तो तामीर कराए ॾिनो वञे। राम रहीम, असांजो इहो मसइलो आहे त 60-70 साल खां असांजो रस्तो आहे कचो आहे। मींहुं थो पए, बरसाति थी पए, का मोती आहे, फोती आहे, शादी आहे, गमी आहे, ॾाढो असां तकलीफ़ में आहियूं। जीअं त असां वोट बि ॾियूं था, गोंदबा ख़ान बि ईंदो आहे, आगा सिराज ख़ान बि ईंदो आहे, भोतार ज़ुल्फ़कार ख़ान कमर साहब बि ईंदो आहे, वोट बि सभिनी खे ॾियूं था, पर असां सां का बि चङाई नथी कई वञे। असां उहा अपील था घुरूं DC साहब खां, पंहिंजे चेयरमैन साहबनि खां त महिरबानी करे असांखे रस्तो पको कराए ॾियनि, पुलियूं 2-3 वाटर जूं ऐं दग आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। महिरबानी करे अलाह वास्ते असांजो दग पको कराए ॾियनि, असां ॾाढो परेशानी में आहियूं। असां पंहिंजो अलाज गोंदबा ख़ान मार खे, आगा सिराज ख़ान दुरानी खे, ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो खे, असांजा सियासतदान आहिनि, असां उन्हनि जा वोटर आहियूं। असां उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे रस्तो पको कराए ॾियनि, असांजे वाटरनि जूं पुलियूं ठाराए ॾियनि। असां सां तमामु तकलीफ़ आहे, असां तमामु वॾे हिकिड़े ॾुख में आहियूं, वॾे हिकिड़े अज़ाब में आहियूं। पोइ असां हर कंहिंखे दरख़्वास्तां बि ॾिनियूं था, साईं का महिरबानी कयो, को चेयरमैन खे चओ, को DC साहब खे चओ, को UC चेयरमैन खे चओ, पर पोइ बि असांजो अलाए छो दग नथो ठहे। असां इन करे अलाह वास्ते मदद था घुरूं त असांखे रस्तो पको कराए ॾियनि। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी